कोर्ट के चीफ जस्टिस अमृता बंदयाल चयो आहे त अदालतूं 24 कलाक कम कंदियूं आहिनि, कंहिंखे आङुर करण जी ज़रूरत नाहे। सोशल मीडिया ते तनक़ीद जी परवाह नाहे। अदालतूं आइन जूं मुहाफ़िज़ आहिनि। आइन जी हिफ़ाज़त करण ते खेनि गाॾियूं मिली रहियूं आहिनि, पर हू पंहिंजो कमु जारी रखंदा। 10-15 हज़ार माण्हू गॾु थी अॻियां जे फ़ैसिलनि ते तनक़ीद शुरू कनि त अदालतूं आख़िर फ़ैसिला छो कनि। क़ौमी लीडरनि खे अदालती फ़ैसिलनि जो दिफ़ा करणु घुरिजे। पार्लियामेंट जो कमु पार्लियामेंट खे ई करणु ॾिनो वञे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करणु ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी ग़लती करार। संदसि चवणु आहे त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करणु ग़लती हुई। अदलिया सां गैर ज़रूरी तौरु छिकताण न करणु घुरिजे हा। चीफ इलेक्शन कमिश्नर लाइ सिकंदर सुल्तान राजा जो नालो एस्टेब्लिशमेंट ॾिनो। मुक़ररी बि ग़लती हुई। संदसि ख़िलाफ़ रेफरेंस मोकिलियो वेंदो। तोशा ख़ाने मां शयूं 50% क़ीमत अदा करे ख़रीद कयूं। संदसि तोहफ़ा संदसि मर्ज़ी आहे। कंहिंखे बि विकिरो करे फ़ौजियुनि खे बि प्लाट मिलंदा आहिनि। संदन मर्ज़ी आहे छा बि कनि। पढ़ी वज़ारत ऐं पाक फ़ौज खे एतमाद में वठी रूस जो दौरो कयो। सबक़ सिखियो आहे। अॻिते कंहिं बि इलेक्टेबल खे टिकट न ॾींदो। हुकूमत ख़िलाफ़ नवंबर महीने खां अमरीकी साज़िश शुरू थी। अमरीकी सिफ़ारतखाने बाग़ी मेंबरनि सां मुलाक़ातूं कयूं। अमरीकी धमकी खां पोइ इत्तेहादी बि मुख़ालिफ़नि सां गॾिजी विया। साज़िश कामयाब थी वई त को बि वज़ीर आज़म अमरीकी धमकी अॻियां बीह न सघंदो। तुंहिंजो तोहफ़ो तुंहिंजी मर्ज़ी न, तोहफ़ा बि रियासत जा ऐं मर्ज़ी बि रियासत जी। अखियूं खोले ॾिस, तुंहिंजी जाली हुकूमत तुंहिंजो मुस्तक़बिल ॿई ख़तमु। हाणे तोखे हिसाब ॾियणो पवंदो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़। इलेक्शन कमीशन सुभाणे खां फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी कंदी। अदालती हुकूमत हेठि रोज़ानी बुनियाद ते केस जी ॿुधणी करे 1 महीने में फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त फॉरेन फंडिंग केस सबबि चीफ इलेक्शन कमिश्नर ते दबाव विधो पियो वञे। अदालत फॉरेन फंडिंग केस 1 महीने में उकलाइण जी हिदायत कई आहे। तहरीक इंसाफ़ जा $70 लख फॉरेन फंडिंग केस में क्लियर न आहिनि। अॻवाननि हुक्मराननि जा कारनामा क़ौम साम्हूं अची रहिया आहिनि। तोशा ख़ाने जी चोरी सभिनी साम्हूं अची वई आहे। इदारनि खे नफ़रत जो निशानो बणाए पियो वञे। सदर आरिफ अलवी जो नई वफ़ाक़ी काबीना खे कसम खणाइण खां इनकार। तक़रीब सुभाणे ताईं मुलतवी। BNP महंगल तरफ़ां फ़िलहाल वफ़ाक़ी काबीना में शामिल न थियण जो ऐलान। खुर्शीद शाह जो चवणु आहे त 6ठी रुकनी वफ़ाक़ी काबीना में 14 नून लीग ऐं 11 PP जा वज़ीर हूंदा। 7 वज़ारतूं इत्तेहादनि खे मिलंदियूं। शाहिद ख़ाक़न अब्बासी जो चवणु आहे त काबीना जा नाला फाइनल थी विया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी काबीना में शामिल थियो त सुठो इज़ाफ़ो साबित थींदो। सियालकोट में श्रीलंकन बैंक मैनेजर जे क़त्ल केस में 6 जवाबदारनि खे मौत जी सज़ा, 7 खे जनम टीप दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां 76 जवाबदारनि खे 2 सालनि जी क़ैद जी सज़ा। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां रोमानिया जे सफ़ीर जी मुलाक़ात। अफ़गानिस्तान जी ताज़ी सूरतहाल समेत ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो चवणु आहे त पाकिस्तान यूरोपी मुल्कनि सां लाॻापनि जी बहितरी खे अहमियत ॾिए थो, गॾियल मुफ़ादनि जी बुनियाद ते। सदर आरिफ अलवी पंजाब जे गवर्नर उमर सरफराज़ सीमा खे कमु जारी रखण जी हिदायत करे छॾी। संदसि चवणु आहे त बरतरफ़ी बाबति संदीदे फ़ैसिले ताईं गवर्नर पंहिंजे उहिदे ते कमु जारी रखे। पंजाब के नए वॾे वज़ीर हमज़ा शहबाज शरीफ़ खे कसम खणाइण तां तकरार बरक़रार। मुस्लिम लीग नून हमज़ा शहबाज खे कसम न खणाइण ख़िलाफ़ सुभाणे लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो करे छॾियो। अता तारड़ जो चवणु आहे त पंजाब केतिरी ॾींहनि खां बिना वॾे वज़ीर जे हली रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान ऐं संदसि इत्तेहादी हुकूमत खां ॾिनल आहिनि। संदसि तेज़ रफ़्तारी सां इमरान ख़ान खे घबराहट थींदी, पर अवाम जी घबराहट ख़त्म थींदी जेकॾहिं अॻूणनि हुक्मराननि खे अहसासु हुजे हा त मेट्रो मंसूबो देर जो शिकार न थिए हा। हेलीकॉप्टर ऐं बुलेट प्रूफ गाॾियुनि में सफ़र कंदड़ हुक्मराननि ग़रीबनि जी तकलीफ़ुनि जो अहसासु न कयो। लाहौर मेट्रो मंसूबे में 1 टके जी करप्शन साबित न थी सघी आहे।
बदकिस्मती सां मुल्की ख़र्च कर्ज़नि ते हली रहिया आहिनि। पढ़ई कर्ज़नि ते व्याज जी अदायगी मुल्की मईशत लाइ सभ खां वॾो चैलेंज आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेशावर मोड़ खां इस्लामाबाद एयरपोर्ट ताईं मेट्रो बस सर्विस मंसूबे जो इफ्तिताह करे छॾियो। पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान मुल्क में फौरी तौर चूंडुनि जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त मौजूदा नई हुकूमत घटि में घटि 1 साल लाइ क़ाइम थी आहे। इमरान ख़ान खे फारिग करण बावजूद क़ौम खे पंहिंजी अमानत वापसि करणी पवंदी। चूंड सुधारा करे फौरी तौर आम चूंडूं कराइण घुरिजनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे डिप्लोमेटिक पासपोर्ट इस्तेमाल करण खां रोकण बाबति दरख़्वास्त रद्द। अदालत रिमार्क सिंध चयो आहे त वफ़ाक़ी सरकार कहिड़ो हुकुम ॾिनो आहे जंहिंखे चैलेंज कयो पियो वञे। रुगो अख़बारी ख़बरुनि जी बुनियाद ते केस जी ॿुधणी नथी करे सघिजे। सरदार तनवीर इलियास आज़ाद बिना मुक़ाबले कश्मीर जो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो। गॾियल मुख़ालिफ़ तरफ़ां वज़ीर आज़म जी चूंड जो बाइकॉट। सिंध टीवी न्यूज़ सैटेलाइट खां पोइ सोशल मीडिया ते बि सिंधी मीडिया जो पहिरियों नंबर चैनल बणिजी वियो। सिंध टीवी न्यूज़ जे फेसबुक पेज जा 10 लखनि खां वधीक फॉलोअर्स थी विया। सिंध टीवी न्यूज़ सथ जो चवणु आहे त एतमाद करण ऐं पसंदि करण ते हू पंहिंजे ॾिसंदड़नि जे थोराइता आहिनि। उमेद आहे त ॾिसंदड़ जो प्यार ऐं पंहिंजाइप ईअं ई बरक़रार रहंदी। सिंध टीवी न्यूज़ मिटी ऐं माण्हू जो संगम वारे पंहिंजे स्लोगन तहत हमेशह वांगुरु अॻिते बि पंहिंजी आवाम सां गॾु बीठल रहंदी। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दानी डॉक्टर परवीन बिन पहिरियों उघाड़े सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच में पेश। अदालत जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी मुस्तकिल ज़मानत ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी 6 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। परवीन बिन जो चवणु आहे त मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत ऐं ॿिया पंहिंजे उहिदनि ते वेठल आहिनि। सिंध जे तालीमी इदारनि में नियाणियूं महफ़ूज़ न आहिनि। ख़बर नाहे सिंध सरकार अहिड़नि अलमियनि ते छो ख़ामोश आहे। पीपीएमए ने ॼाम अब्दुल करीम तरफ़ां नाज़िम जोखियो क़त्ल केस में ज़मानत न कराइण जो फ़ैसिलो। संदसि चवणु आहे त संदसि नालो चालान जे कालम 2 में आहे, तंहिं करे ज़मानत कराइण जी ज़रूरत ई नाहे। दोदापुर में हथियारबंदनि हिक ॼणे खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वाटेड़ो मर्निंग वाक़े सबबि इलाइक़े में छिकतान। पिथौरे में बिजली जा कनेक्शन काटण ट्रांसफार्मर लाहिण ते छिकतान। औरतुनि तरफ़ां एसडीओ ऐं ॿिए अमले ते तशद्दुद। रहवासियुनि जो अमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो नारेबाज़ी। ऐं सिंध हाई कोर्ट मुसलसल गैर हाज़िरी ते टिकटॉकर हरीम शाह जी एफआई ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत जो चवणु आहे त हरीम शाह वापसि अची नई दरख़्वास्त दाख़िल करे सघे थी।